को छाल दे, किसी दर्दमंद के काम आ, किसी डूबते को छाल दे। ये निगाह मस्त की मस्तियाँ, ये निगाह मस्त की मस्तियाँ, किसी बदनसीब पे डाल दे, किसी दर्दमंद के काम आ, किसी डूबते को छाल दे, किसी दर्दमंद के काम आ, किसी डूबते को छाल दे। ये निगाह मस्त की मस्तियाँ, ये निगाह मस्त की मस्तियाँ, किसी बदनसीब पे डाल दे, किसी दर्दमंद के काम आ, किसी डूबते को छाल दे। कमरे ठाणे जेको चयो आहे उनखे अमल अॼु शुरू थी चुको आहे। इंशाअल्लाह ताला त सुभाणे हिननि जो कमरो तयारु थी वेंदो ऐं इन बरसातुनि में बेयारो मददगार बणियल हिकु औरत हीअं वेठल हुई जेके अॼु माशाअल्लाह अल्लाह पाक जे तरफ़ सां सामान लाइ अल्लाह साईं नेक कम में मुझे मस्जिदों की खबर न वायर कई आहे। उन्हनि खे अल्लाह ताला जेको आहे ख़ुशि रखे, आबाद रखे ऐं ईअं ग़रीबनि ऐं मिसकिननि जो जेके सिंध जा वारिस जेके बेयारो मददगार बणियल हुजनि, ख़ुशहाल सिंध जा वारिस ऐं उन्हनि जी जेकी वायर करे रहिया आहिनि, अल्लाह पाक उन्हनि खे ख़ुशि ऐं आबाद रखंदो। ऐं हीउ सामान जेको आहे इनशा लहे पियो ऐं तव्हांखे ॾेखारे रहिया आहियूं। इंशाअल्लाह ताला त सुभाणे अल्लाह पाक जे हुकुम सां ई कमरो तयारु थी वेंदो।